इदारनि जे पहिरें मरहले लाइ 14 ज़िलनि में पोलिंग जो अमल जारी आहे। लाड़काने जिले के नसीराबाद में भी पोलिंग अमल जारी आहे। छा सूरतहाल आहे, तफ़सील ॿुधाईंदो अल्लाह बख्श कुरैशी। अल्लाह बख्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु बलदियाती चूंडनि जे पहिरें मरहले में नसीराबाद में चूंड अमल सुबुह सवेर शुरू थी चुको आहे, जेको हिन वक़्तु बि जारी आहे। नसीराबाद में मुख़्तलिफ़ 12 वार्डनि ते हीअ चूंड थी रही आहे ऐं चूंड पुरअमन तरीक़े सां हले पई। उम्मीदवार पंहिंजे वोट वठण लाइ पोलिंग स्टेशननि जे ॿाहिरां पंहिंजूं कैंपियूं क़ाइमु कयूं आहिनि, जिते उन्हनि जा वोटर अचनि था ऐं उन्हनि खे वरी पोलिंग में अंदरि मोकिलीनि था ऐं पुरशफ़ाफ़ नमूने सां हिते पोलिंग हली रही आहे। जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं सिक्योरिटीअ जी, त हिते समूरनि पोलिंग स्टेशननि ते पुलिस जा अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। लेडीज़ पुलिस खे मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त वक़्फ़े वक़्फ़े सां रेंजर्स ऐं आर्मीअ जो बि गश्त हली रहियो आहे। उनखे अलावा ख़ासि ॻाल्हि इहा त नसीराबाद शहर में वार्ड नंबर 3 ऐं वार्ड नंबर 6, वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टीअ जो कैंडिडेट आहे बख्शली चांडियो ऐं अवामी वर्कर्स पार्टीअ जी फौज़िया सिंगार नूनारी कैंडिडेट आहे, जॾहिं त वार्ड नंबर 6 ते अवामी वर्कर्स पार्टी जो सिंगार नूनारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बाबर नज़ीर नूनारी कैंडिडेट आहे। हीअ 2 वार्ड अहिड़ा आहिनि, पूरे शहर में त हर वार्ड ते तक़रीबन मुक़ाबिलो आहे, पर हीअ 2 वार्ड दिलचस्पीअ जो मर्कज़ बणियल आहिनि ऐं हिननि वार्डनि ते सॼे शहर जूं नज़रूं आहिनि त शाम ताईं असांखे रिज़ल्ट मिले त ॾिसूं आया अवामी वर्कर्स पार्टीअ जी फौज़िया सिंगार नूनारी ऐं सिंगार नूनारी कामयाबु थियो थिए या पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार बाबर नूनारी ऐं बख्शली चांडियो कामयाबु था थियनि। अचो असां तव्हांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि करायूं था त उन्हनि चइनी उम्मीदवारनि जो छा चवणु आहे। पोज़ीशन त मां पंहिंजी तमामु बहितर पई सम्झा, छो जो वक़्त जे दौरान जेको माण्हुनि साथ ॾिनो आहे ऐं उत्साह असांखे बख़्शियो आहे उहो तमामु ज़बरदस्त हलियो आहे। बाक़ी गर्मी आहे, उन जे करे जिन खे बचड़ा आहिनि, ॿार आहिनि, के वरी शुगर जूं मरीज़ आहिनि, किन जा BP लो, ब्लड प्रेशर हाई जा मामला आहिनि, सो उहे अॼु थोरी सोढ़ियूं थी पियूं आहिनि। पाण उन्हनि खे सोलो बि कयूं पिया, बाक़ी पोज़ीशन बहितर पई वञे आहे। मां पाण ॾिसां थी पई, छो जो एक्स्ट्रा जेके माण्हू आहिनि न उहे तमामु घणा हिते मौजूदु आहिनि ऐं उन जे करे ई हिते पुलिस तैनात आहे। उन्हनि अदनि खे असां हर चयूं पिया ऐं हे अदे वारा असां सां आहिनि, तावन में बि आहिनि। सो मामला असां ॾिसूं पिया, पर डील कयूं पिया उन्हनि सां ई त हिते छो बीठा आहिनि, छाजे करे बीठा आहिनि, पाण इहो इन मामले ते नज़र रखूं पिया। अल्हम्दुलिल्लाह असांजी सुठी पोज़ीशन आहे ऐं माण्हुनि खां बि तमामु बहितरीन मोट मिली रही आहे। ज़ाहिरी तौरु ॾिसूं था पिया भाई हाणे प्रेशर दबाव असांजो को बि कोन्हे, को मोहबत ऐं ॿाहुनि ॿधण सां असां वोट वठण था चाहियूं। इंशाअल्लाह ताला शाम ताईं असां पंहिंजे सबुर मां कमु वठंदासीं, जीत इंशाअल्लाह असांजी थींदी। असांजी जेकी आहे हिमायत सुठी पई थी थिए, इंशाअल्लाह तीर जी जीत आहे। ऐं ॿियो सर हिकु शिकायत आहे त पोलिंग में जेको आहे एजेंट वग़ैरह आहिनि उहो हिकु रखियो अथनि, 2 खनि रखणु खपनि। रश लॻी पई आहे लेडीज़ में बि जेंट्स में बि। ऐं इंशाअल्लाह असांजी जीत आहे, असांखे हिमायत सुठी मिली आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां। विरल भेरे जेको 2015 में आउं बीठो पीपल्स पार्टी जे अगेंस्ट, तॾहिं आउं 500 वोट खयां हा ऐं असांजे पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार हो उन 280 जे लमसम वोट खयां हा। ऐं हिन वक़्तु बि असांखे उमेदु आहे त वार्ड 6 ते जेको असांजो अवाम आहे, वार्ड 6 जो वोटर जेके आहिनि असांजा, उहे असांखे ज़रूरु फतेह ॾियारींदा। ऐं हीअ इन करे बि छो त असांजो जेको नारो आहे उहो इहो आहे त हिननि जे ख़िलाफ़ बि को मुतबादिल अची सघे थो ऐं असीं मुतबादिल थी सघूं था। ऐं जेके बि हींअर प्रोसेस जेको हले थो उन में माण्हुनि जी ज़बरदस्त दिलचस्पी आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजे वार्ड में मां पूरो शहर घुमी आयो आहियां, असांजे वार्ड ते ॾाढी ज़बरदस्त मूंखे जेको आहे सो रिवायतूं नज़र आयूं आहिनि। हिक ॿिए सां ॾाढो भाकुर पाए सभई, मां बि उम्मीदवार बि, हूअं बि असां ॿई हिकु घर जा भाती आहियूं, पर असां वरी बि हिक ॿिए सां जॾहिं गॾु आहियूं त पोइ सभु वोटर्स जेके आहिनि उन्हनि जे विच में बि को अहिड़े क़िस्म जो नाख़ुशगवार वाक़ियो साम्हूं न आहे आयो। ऐं असां चाहियूं था त ईअं ई भाइपी बिरादरी में इहो सभु थिए, ग्रास रूट लेवल जी। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।